जी नाज़रीन, पाक सिंध पब्लिक स्कूल दौड़ गढ़ियसन पारां जेके आहे त अॼु खां रांदियुनि जो हफ़्तो मल्हायो पियो वञे। हिन रांदियुनि जे हफ़्ते खे जेको आहे त मुख़्तलिफ़ जेके आहे त रांदियूं थींदियूं। इन में जेको आहे त स्कूल इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेके नसाबी सरगर्मियुनि सां गैर नसाबी जेके सरगर्मियूं आहिनि उहे ॿारनि जे ज़हनी अवसर लाइ केतिरियूं अहम आहिनि, अचो त साणनि वीचार वञूं। असां ये हर साल रांदि मल्हाईंदा आहियूं। ॿिनि खपे त ॿिनि उस्तादनि खे बि इहो रांदि खेॾाए ॿारनि जी। या रांदि तंदुरुस्ती आहे, पढ़ाई आहे, लेकिन पढ़ाई सां गॾु रांदि बि ज़रूरी आहे। पढ़ाई सां गॾु असां बि रांदियूं बि खेॾंदा आहियूं। असांजी जान तंदुरुस्त थींदी। ॿिनि उस्तादनि खे खपे त ॿारनि खे रांदि कराई वञे। अॼोको जेको ॾींहुं असां स्पोर्ट मां हफ़्तो मां मल्हायूं था त यकीन कयो ॿारनि में ॾाढी ख़ुशी आहे। ॿार न बाबा स्पोर्ट डे बि हुजे, स्पोर्ट वीक बि मतिलबु हर साल उस्ताद मल्हाइनि, हर स्कूल वारा मल्हाइनि। तो तालीम बि ज़रूरी आहे। ऐं तालीम सां गॾु ॿारनि में जेको स्पोर्ट जेको रुझान आहे न, त माना ॿारनि जो जेको मिसाल ज़हन आहे, जेको ॿारनि जो तंदुरुस्त आहे, उहो मिसाल ॿार तवाना रहंदा। ऐं इन में खपे त हर स्कूल वारनि खे, हर जेके इदारा हलनि था न, त उहो हर साल इहे स्पोर्ट डे पंहिंजा मल्हाइनि। जी पाक सिंध पब्लिक स्कूल गढ़ियसन इंतिज़ामिया पारां अॼु स्पोर्ट्स वीक मल्हायो पियो वञे। ऐं जेका ॿारनि में स्कूली ॿारनि में तालीम हासिलु कंदड़ ॿारनि में मुख़्तलिफ़ जेका रांदियुनि जूं सरगर्मियूं हिन में शामिलु आहिनि, जंहिंमें क्रिकेट थियो, फुटबॉल थियो, रसाकशी थी, दौड़ थियो ऐं केतिरे जेका रांदियुनि जा मुक़ाबिला हिन में पिणु कराया वेंदा, जीअं ॿारनि जी तालीम सां गॾु ज़हनी नशो नुमा ते बि पिणु ध्यानु रहे। ऐं ॿियनि जेके स्कूलनि में आहिनि उन्हनि में बि अहिड़ा जेके प्रोग्राम मुनक़िद कराया वञनि, जीअं ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई बि थी सघे। जी हा, बिल्कुलु तव्हां ॾिसो था अॼु पाक सिंध पब्लिक स्कूल तरफ़ां अॼु स्पोर्ट वीक मल्हायो वञे थो। इहे असां स्कूल इंतिज़ामिया तरफ़ां इहो प्रोग्राम रखियो वियो आहे। असांजो ॿारनि जी तमन्ना ज़हनी ख़्वाहिशात लाइ रखियो वियो आहे असांजो। अॼु इन तव्हां ॾिसो था हिन स्पोर्ट डे में असांजो स्पोर्ट वीक बि मल्हायो वञे थो। इन में अॼु क्रिकेट जा मुक़ाबिला हलनि था। अॼु 4 टीमुनि जे दरमियान मुक़ाबिलो हुयो, जंहिंमें 2 टीमूं फाइनल थी वियो आहे। लास्ट टीम जेका हले थी फाइनल मैच तव्हां जेके हले थी इहा। असां इहो प्रोग्राम रखियो आहे स्कूल इंतिज़ामिया तरफ़ां ॿारनि जे ज़हनी तमन्ना लाइ। इन जे करे इहा बहितरीनु आहे। हर स्कूल खे असांजी गुज़ारिश आहे त इहे रखनि ऐं ॿारनि जी तमन्ना ज़हनी वधी थी। जी नाज़रीन, अवी स्कूल इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि चयो त जेके नसाब सां गॾु जेके गैर नसाब सरगर्मियूं आहिनि उहे हुजणु खपनि, जंहिंसां जेको आहे त ॿारनि जी ज़हनी अवसर थिए थी ऐं ॿार जेको आहे त सिहतमंद रही करे पढ़ाई में बि जेके आहे त दिलचस्पी वठी रहिया आहिनि। ऐं हिननि इहो बि चयो त जेके ॿिया स्कूल आहिनि उन्हनि में बि अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि, जंहिंसां जेको आहे त ॿारनि जी जिस्मानी सिहत बि ठीकु रही सघे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ियसन।